कूफे जो शहर बंद थी वियो। इमाम आली मकाम जो सिर खोलिय नाले हिकड़े शख्स वटा उन खोलिय के चयो शिमर ओ खोली ही सिर खणी वञ मता के हुसैन जा हुदार रात जो अची हमलो न कन सिर सां खां खसे न वञन यजीद के कहिड़ो जवाब ॾींदासीं। खोली सिर खणी पंहिंजे माई वटां आयो आहे चए थो माई अॼु मां तो वटि क़ीमती सामान खणी आयो आहियां। माई थी चए कहिड़ो क़ीमती सामान? हज़रत हुसैन जो सिर ॾेखारी ही सामान। माई रोए थी चए थी शर्म नथो अचई मां जो को सोन आंदो हूंदी चांदी आंदी हुंदी पैसा आंदा हुंदी जमीन जाता के खजाना आंदा हुंदी ही पूछा खई आयो ही त मदीने जी मीर जे पाक कुलम जे सवार हजरत हुसैन जो सिरा। माई जे जो ठीका भला रात जो टाइम इमाम आली मकाम जे पाक सिर के हिकड़े तनूर में अंदर रखे उन खोली मथा ढक दई निंद में सुतो पियो आधी रात जो माई जो थे निहारे त सुभान अल्लाह माशाअल्लाह तो नूर का वठी आसमान ताईं नूर जूं लाटूं लॻियूं पयूं उन नूर जे लाटुनि में पखी पिया उॾामन। वहाबी बि जंहिंखे मञीन इब्ने कसीर दिमश्की उहो पंहिंजे तारीख़ जे किताब में थो लिखे जॾहिं माई वेझो आई चए आम माण्हूअ जो सिर न आहे मदीने जे मीर जे प्यारी शहज़ादी ख़ातून जन्नत जो सिर आहे। चए खोली मां तो वटा वञा थी जे तू छा चरी थी पई आई छा पैसा मिलंदा माल मिलंदो जान भला हली वेंदी जे थी हिकड़ो सिर हबीब खे दे लॻिया मरा हुजन सिर घणा तवारे आवारिया मां तो वटि करणु मूंखे तू न खपी मूंखे खपे त हुसैन खपे तव्हांखे केरु खपे? अलाह हयात थी वई माशाअल्लाह केॾी जमात आहे बाजो मींहुं वसियो आहे गपड़ी हूंदी माण्हू कोड़ींदा पर ही असां तुंहिंजो मिठड़ा कमाल न आहे। हे इमाम जी रूह जी कशिश मुबारक आहे जेका दीवाननि खे परे परे खां छिके थी अचे त अॼु हलो मुक़ीम ॾाहिरीअ में मुंहिंजो ज़िक्र थो हले तो असीं चवंदासीं इमाम जी अम्मा ते या सैयदा या तय्यबा असीं वरेरनि खे सलाम कयूं अमीरनि खे मौलवियुनि खे मुफ्तियुनि खे पीरनि खे अॼु सलाम कयूं त अम्मा इमाम हुसैन जी मां खे चऊं या सैयदा या तय्यबा तू ज़ाहिरा तो ते सलाम हसनैन जी जल अमा चो हसनैन जी जल अमा चो हसनैन जी जल अमा हसनैन जी जल अमा ताहिरा होते सलाम। हाणे मूंखे ॿुधायो हितां असांजो छोकिरो को वञे शाहपुर मोड़े ख़बर पए मां छेड़ो पियो हले असीं पंहिंजे बच्चनि खे छा चवंदासीं न पुट शाहपुर चला तो वञी झेड़ो लॻो पियो तूं वरी शाहपुर मोड़े चला तो वञी झेड़ो आहे। इमाम हसन हुसैन जी तकलीफ़ जी संदन जी जल मां खे ख़बर पर चवे हा मौला तकलीफ़ न ॾीन आज़माइश न ॾीन हसनैन जी तकलीफ़ जी तोखे ख़बर सारी हुई अमा पर तू सब्र हथ मथे पर तू सब्र क्यों बाबा जो पर तू सब्र क्यों बाबा तू साबिरा तो ते सलाम सुभान अल्लाह। माई जे दी खोली मकान रंजस चे तो भली बने रात जो टाइम माई निकरी पिया खोली सिर खे खणी इब्ने ज़ियाद जे दरबार में आंदो इब्ने ज़ियाद वट लठ पिया उन लठ खणी मुस्तफा जे प्यारे डोटे हजरत हुसैन जे पाक चप्पल ते चे पियो हिन चप्पल सां तूं यजीद जे बेअत खां इनकार कयो। हिकिड़ो सहाबी रसूल
आहे त पुठड़ो उठी बीठो एक ते जे पियो इब्ने ज़ियाद लठ परे कर ही आम चपन हन ही ओए चपन जल चपन ते मदीने जे मीर के चुमंदे ठुआ हजरत अबू हुरैरा पिछले मां सरकार वट वेठो आया इमाम हुसैन आयो सरकार पंहिंजूं बाहूं मुबारक हीअं कयूं फरमाया हुसैन अच हुसैन अच हुसैन अच हज़रत हुसैन नंढड़ो आहे 7 साल या 6 साल उमिरि आहे पंहिंजा हथ पाक नबी जे हथनि में ॾिनई फरमाया मथे चढ़ हज़रत हुसैन पंहिंजे पेरनि खे नाले नबी जे पाक रन ते रखियो आहे फरमाइनि था मथे चढ़ हज़रत अबू हुरैरा पियो चवे सरकार पंहिंजी ज़ुबान बाहर कढी आहे इमाम हुसैन मदीने जे मीर जे ज़ुबान खे चूसे पियो जीअं माण्हू माखीअ खे चटींदो आहे कतल खे चटींदो आहे या इमाम नबी जे पाक ज़ुबान खे चटे पियो इब्ने ज़ियाद खे सहाबी पियो चवे ओ इब्ने ज़ियाद शर्म कोन थो अचई या आम माण्हू जा चप कोन्हे के ई मदीने जे मीर जे शहज़ादे जा चप मुबारक लठ खे परे कर जेठो मार ॾींदो साईं विढ़ंदो साईं जेठो फली मारे छॾ जान कहिड़े कम जी आहे जान वञे त वञण ॾे पर इमाम जी गुस्ताखी करण कोन ॾींदो साईं